अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सारा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंगी। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। ईरान हरमज़ वारो सामुंडी लंघ ॿीहर बंदि करे छॾियो। ईरान ईंदड़ वेंदड़ जहाज़नि जे आमदरफ़्त पूरी आज़ादी सां बहाल करण जो मुतालबो। पाकिस्तान इनक़लाब चयो आहे त अमेरिका ईरान खां ईंदड़ वेंदड़ जहाज़नि जी आमदरफ़्त खे पूरी आज़ादी सां बहाल करे जेसीं ताईं नाकाबंदी ख़त्म न थींदी आबनाई हरमज़ जी निगरानी सख़्त कई वेंदी। हिन वक़्त बि आबनाई हरमज़ लंघ जो कंट्रोल ईरान जे हथ में आहे। ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। अमेरिका सख़्त मौक़िफ़ रखियो आहे। ईरान ॿीहर आबनाई हरमज़ खे बंदि करणु चाहे थो। तेहरान अमेरिका खे ब्लैकमेल नथो करे सघे। वाशिंगटन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान जे हवाले सां सुठी ख़बर आहे। सुभाणे को सरप्राइज़ थी सघे थो। सुभाणे हिक सुठी ऐं ज़हीन शख़्सियत व्हाइट हाउस अची रही आहे। सुभाणे सुबुह हिकु गैर मामूली न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदासीं। ईरान खे कंहिं बि सूरत में एटमी हथियार हासिल करण न ॾींदासीं। ईरान जे सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई चयो आहे त ईरानी बहरिया दुश्मन खे नई ऐं तल्ख़ शिकस्त ॾियण लाइ मुकमल तयार आहे। ईरानी फ़ौज जी नाकाबंदी गैर क़ानूनी आहे। ईरान जो दिफ़ा पूरी ख़िते लाइ आहे। ईरान जे नायब परॾेही वज़ीर सईद खतीबज़ादा चयो आहे त अमेरिकी सदर जो मुआहिदो न करण जी सूरत में फ़ौजी कार्रवाई वारो बयान तकरारी आहे। ट्रंप जे उन ॻाल्हि जो छा मतिलबु आहे त अमेरिकी अवाम फ़ैसिलो कंदी। असां पंहिंजी जंग उन वक़्त ताईं जारी रखंदासीं जेसिताईं आख़िरी ईरानी फ़ौजी ज़िंदा आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ परॾेही दौरा मुकमल करे वतन वापस पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। घरू वज़ीर कामयाब टे मुल्की दौरे ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे मुबारकबाद पेश कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर परॾेही दौरनि जे हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे तफ़सीली आगाही पिणु ॾिनी। अमेरिका ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर सूमर ते पाकिस्तान में थियण जो इम्कान। अमेरिकी टीवी ईरान जे हवाले सां दावा करे छॾी। अमेरिकी टीवी मुताबिक़ अमेरिका ॻाल्हियुनि जे हवाले सां शेडोल जी अञा ताईं तस्दीक नाहे कई। अमेरिका ईरान विच में इस्लामाबाद में थियल ॻाल्हियुनि दौरान कुझु मामलनि ते इतफ़ाक़ कंदे हिक ॿी विहक ते रज़ामंदी ज़ाहिर कई वई हुई। हवाई फ़ौज जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू चयो आहे त मई वारे मार्के में पाकिस्तान जी ताक़त ऐं हुनरमंदी ॾिसी दुश्मन दंग रहिजी वियो। पाकिस्तान हर क़िस्म जी अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदो। काकोल मिलिट्री एकेडमी में पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे एयर चीफ मार्शल वधीक चयो आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे ऐं तकरारनि जे हल लाइ ॻाल्हियुनि ते यकीन रखे थो। आलमी सतह ते अमन लाइ पाकिस्तान जी कोशिशूं वाखाण लाइक़ आहिनि। मुल्क में डीज़ल खां पोइ LPG ऐं गासलेट बि सस्तो। हुकूमत LPG जी फ़ी किलो अघ में 20 रुपया घटिताई करे छॾी। नओं अघु 390 रुपया फ़ी किलो मुक़ररु। गासलेट जे अघ में 21 रुपया 34 पैसा फ़ी लीटर लाठ। फ़ी लीटर अघु 428 रुपया 81 पैसा थी वियो। नोटिफिकेशन जारी। डीज़ल अॼु खां 32 रुपया 12 पैसा सस्तो। फ़ी लीटर 353 रुपयनि 42 पैसनि जो मिलंदो। पाकिस्तान गॾियल अरब इमारात खे $2 अरब जो कर्ज़ वापस करे छॾियो। स्टेट बैंक कर्ज़ जी वापसी जी तस्दीक करे छॾी। स्टेट बैंक जो चवणु आहे त 3 अप्रैल ते UAE खे वधीक $1.5 अरब अदा करणा आहिनि। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो थी वियो आहे। पाकिस्तान खे जल्द ईंदड़ किस्त जारी थी वेंदी। S&P ग्लोबल रिटर्न्स जे नुमाइंदनि सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त पाकिस्तान हलंदड़ महीने 1.4 अरब जो यूरो बांड कामयाबी सां अदा कयो आहे। सऊदी अरब $3 अरब जे इज़ाफ़ी माली मदद जी ख़ातिरी कराई आहे। सिंध जे वॾे वज़ीर समूरा तरक़ियाती मनसूबा 2 सालनि में मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि 75 अरब रुपयनि जे पाइदार तरक़ी हथफ़नि जे प्रोग्राम बाबति जाइज़ा इजलास। वॾे वज़ीर चयो आहे त सूबे में 1082 तरक़ियाती स्कीमूं जारी आहिनि। 928 मनसूबा मंज़ूर कया। 895 मनसूबनि जा फंड जारी कया विया आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो आहे त अवामी तरक़ियाती मनसूबनि ते हिन वक़्त ताईं 25.93 अरब रुपया जारी कया विया आहिनि। 895 तरक़ियाती मनसूबनि ते 9.72 अरब रुपया ख़र्च थी चुका आहिनि। हर स्कीम जी लागत जो 50% माली साल ऐं बाक़ी ईंदड़ मुख़तस थींदा। मौसमियात खाते ईंदड़ 12 खां 24 कलाकनि अंदरि मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी अॻकथी करे छॾी। NDM नओं अलर्ट जारी करे छॾियो। शहरनि खे एहतियाती तदबीरूं अख़्तियार करे गैर सफ़र खां पासो करण जी हिदायत। मौसमियात खाते मुताबिक़ बरसातुनि जो नओं सिलसिलो सुभाणे खां पाकिस्तान में दाख़िल थींदो। इस्लामाबाद समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात जो इम्कान आहे।
बलूचिस्तान के कोटिया ज़ोब ज़ियारत ऐं क़िला सैफुल्ला समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात पइजी सघे थी। टंडो बस्ती में कारे इल्ज़ाम हेठि सरेआम बेदर्दी सां क़त्ल थियल रुबीना चांडियो वारो केस डिप्टी कमिश्नर खैरपुर जांच कमेटी जोड़े छॾी। कमेटी में रेवेन्यू, पुलिस, सिहत, वुमेन डेवलपमेंट, ह्यूमन राइट्स ऐं सोशल वेलफेयर जा अॻवान शामिल हूंदा। कमेटी जाइ वारदात जो दौरो कंदे अखियुनि ॾिठनि शाहिदनि ऐं मक़ामी माण्हुनि जा बयान बि रिकॉर्ड कया वेंदा। नारी रुबीना चांडियो खे जरगे में कारो करार ॾींदड़ वॾेरे नबन चांडियो खे पुलिस अदालत में पेश करे छॾियो। ॿिनि ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। टंडो बस्ती में पुलिस जूं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं भी जारी। पुलिस एहलकार बिलावल चांडियो ऐं कारे इल्ज़ाम हेठि आयल सदाम चांडियो जो सोट जावेद चांडियो गिरफ़्तार। मक़तूला रुबीना चांडियो जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो भी जारी। PPMA डॉक्टर नफ़ीसा शाह टंडो बस्ती पहुची मक़तूला रुबीना चांडियो जे अमर सां ॾुख जो इज़हार कयो। मीरपुर ख़ास वासियुनि शागिर्दियानी फ़हमिदा लगारी वारे केस की जांच जारी। SSP स्वाई अज़ीज़ टालपुर जी सरबराही में जुड़ियल जांच कमेटी पहिरीं बि मीरपुर ख़ास यूनिवर्सिटी पहुती। मुलाज़मनि जा बयान कलम बंद मोबाइल फोन तहवील में वठी CCTV फुटेज हथ करे वरिता। जांच कमेटी मीरपुर ख़ास यूनिवर्सिटी इंतजामिया शागिर्दनि ऐं शागिर्दियानी जा बयान रिकॉर्ड करे चुकी। नवाबशाह में मासूम नींगरी गटर में किरी फौत। असगर शाह कॉलोनी में नींगरी अनिलाश तो भी बेहतर करण सबब गटर में किरी पई। वारसन जो एहतजाज म्यूनिसिपल अमलदारन खिलाफ केस दाखिल करण जो मुतालबो। सखर सर्किट हाउस में मुख्तलिफ बिरादरनि विच में खूनी तकरार जे निबेरे लाइ जरगो। अली गौर महर जी सरबरंशी हेठि जरगे में गोस बख्श महर, अमीर बख्श भुट्टो, शहरियार शर ऐं ॿिया शरीक शर सिलरा, धोंदा भुट्टा सोलंकी ऐं ॿियनि बिरादरनि में हलंदड़ तकरारनि जा फ़ैसिला थींदा। बदनाम दाड़ियलनि खे बि पुलिस पेरे हेठि सर्किट हाउस आंदो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। ठठे वेझो खौफनाक रोड हादसो। दड़ेवासी 3 ॼणा फौत, बस ज़ख़्मी। शुगर मिल भरिसां नामालूम तेज़ रफ़्तार गाॾी कार खे टक्कर हणी फरार। फौतनि जी इनायत सूमरो, मुमताज़ सूमरो ऐं फैज़ान सूमरो तौरु सुञाणप। ॿई ज़ख़्मी नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। लाश कर पहुचण ते कोहराम अची वियो। दादू में मेहरान टीवी जे कैमरामैन जे भाणे जे मुबैना तौर ख़ुदकशी करे छॾी। कोटड़ी खां महिमान थी आयल सजाद खोसो जो एक्साइज़ ऑफिस भरिसां गोली लॻल लाश हथ। वारसनि जो चवणु आहे त नौजवान बेरोज़गार हो जंहिं करे हुन ख़ुदकशी कई आहे। मेहड़ वेझो इम्तिहान ॾियण लाइ वियल शागिर्दियाणी ओबाश नौजवान हथां अगवा बाद बासियाब वोट हासिल कोसो। वासन शबाना चांडियो खे जवाबदार अगवा करे हिक जॻह में क़ैद करे छॾियो। दोस्ती रखण लाइ न्याणी मथां पंहिंजे भेण जे साम्हूं तशद्दुद ऐं हवाई फायरिंग मुतासिर शागिर्दियाणी बाज़ियाबी बाद वालिद सां गॾु दाह खणी थाणे पहुची वई। शबाना चांडियो उधाईंदे चयो त ओबाश जवाबदार फरीद खूसो खेसि मुसलसल हिरासा कंदो रहे थो। उहा इम्तिहान ॾियण वई त जवाबदार खेसि अगवा करे हिक जॻह में बंदि रखियो जिते संदसि भेण बि मौजूद हुई। जवाबदार तशद्दुद बाद घर ॿाहिरां छॾे फरार थी वियो। SSP दादू ऐं ॿिया नोटिस वठनि जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे।